नजफ अली जूने जो प्राइमरी टीचर आहियां हिते तालुक शहदाद कोट में। मूंसां कल्ह वारदात थी आहे। मां घर वञा पियो मंझंदि जो 3 बजे शहदाद कोट घर तां बाज़ार मां असांजो हलण शाह ते घर आहे हाफ़िज़ अब्दुल हमीद मदरसे साम्हूं मुगेरी मदरसे साम्हूं। मां दर ते जीअं ई पहुतुमि मां बाइक तां लथुमि ई कोन त ॿ ॼणा पिस्टलनि सां अचे मुंहिंजे मथां बीह रहिया। हिकिड़े मथे पोयां हिते पिस्टल रखियो, हिकिड़े अॻियां पिस्टल रखियो। यरगमाल बणाए करे सामान रोक पैसा हुया मूं वटि 60 खां 62 हज़ार रुपया कैश हुई ऐं पर्स हुई, हुन में मुंहिंजा NIC कार्ड हुया, ॿी बि थोरो क़ीमती सामान मुंहिंजो हुयो ऐं मोबाइल फ़ोन हुई मुंहिंजी, उहा मूंखां फुर करे आसानी सां फ़रार थी विया। इहो असां हुनजी थाणे ते बि जेको आहे आयासीं, 4 दफ़ा थाणे ते विया आहियूं। कल्ह खां वठी SHO मिले कोन थो। जेॾी महिल पुछूं था साहब कोन्हे को, लाड़काणे आहे, कंबर आहे, SP ऑफिस आहे। उन टाइम ते ई एट ए टाइम असां 15 खां 20 मिंटनि में पहुतासीं अचे थाणे ते। उन टाइम SHO खे इंफॉर्म कयोसीं। उन टाइम में मां ट्रेसिंग फॉर्म जेको भराए फिल करे WhatsApp करायो आहे। हिन महिल ताईं काई हुननि जी का ख़बरचार न आहे। SHO साहब मिले कोन थो। वञूं था थाणे ते, बसि वॾो मुंशी नंढो मुंशी वेठा, ॿियो कोई कोन्हे को। मुतालबो इहो आहे त असांजी महिरबानी करे असांजो सामान ऐं मोबाइल वग़ैरह असांखे रिकवर कराए ॾियनि महिरबानी करे। बाक़ी जेको आहे शहर में बदअमनी आहे की हिते काई बि चेकिंग वग़ैरह कोन्हे का, न ई को पुलिस गश्त वारो असांखे नज़र ई कोई कोन थो अचे। बाइक ते को पुलिस वारो ॾिसूं को गश्त कंदे त काॾो शहर महफ़ूज़ रहंदो। ॿाहिरियां माण्हू हिते एंटर थी था अचनि, चारो तरफ़ शहर जी चौकियूं आहिनि त ॿाहिरियों माण्हू जॾहिं ॾिसनि था ॿाहिरियों एंटर थो थिए असांजे शहर में, पुलिस वारनि खे ख़बर न आहे, सभु ख़बर अथनि त ॿाहिरियों माण्हू आहे, हिन वटि छा आहे छा न आहे। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुननि जो कमु आहे हुननि खां चेकिंग करे हिनखे शहर में पहुचे ॾियनि। इहा जो हालात रहंदी असांजे शहर जी, त पोइ शरीफ़ माण्हू असां उस्ताद माण्हू ड्यूटियुनि ते न वञी सघंदासीं। हे त ॾींहं जो 3 बजे मंझंदि जो 3 बजे सरेआम निमाज़ पढ़ी वापसि अचनि था पिया। जेको आहे निमाज़ी बि उन टाइम ते विच शहर में हलण शाह महलो हेॾो वॾो महलो आहे, जाॾो काॾो जेको आहे सो माण्हुनि जो अचणु वञणु दुकानदारियूं आहिनि। इहो असां वटि अॻु बि असांजे उस्ताद हिकिड़े खां मोटरसाइकिल फुर्ती आहे। इहे रोज़ जूं वारदातूं मामूल बणियल। असां महिरबानी करे असां SSP साहब खे चवंदासीं, रिक्वेस्ट कंदासीं आला अमलदारनि खे त महिरबानी करे जल्द खां जल्द असांजो सामान रिकवर कराए ॾियनि, असांखे पैसा मोबाइल ऐं क़ीमती सामान जेको बि अवेलेबल आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त असांजे उस्ताद नजफ अली सां जुड़े जे सां जेको कल्ह वारदात थी आहे, उहा दादागिरी ईअं सम्झो ॼण शहर में हिकिड़ो अनारकी आहे। ख़बर ई नथी पए त हिन वक़्तु घरूं निकिरूं था, वरी ख़ुदा करे सुबुह जो वरी शाम जो वरी सालिम थी असां घर पहुचूं। असांखे ॾाढो परेशानी आहे। माण्हू खां मोबाइलियूं बि फुरियूं था वञनि, पैसा बि फुरियूं था वञनि, दादागिरी करे ॾींहं ॾिठे जो हिते जो पुलिस वग़ैरह ॿियो टियों को गश्त मां सम्झां थो अहिड़ो को लॻे नथो। किथे का चौकी हुजे, का पिकेट हुजे, का ॿाहिरि हुजे, का अंदरि शहर में हुजे, सभु अलाह जे जेको आहे करम ते हिन पियो थो ज़मानो हले। तंहिंजे करे असां अल्टीमेटम था ॾियूं। असां इंतिज़ामिया खे चऊं था त तहरुक वठे ऐं शहर जो जेको आहे माहौल ख़राबु न करे, ॼाणे वाणे हथ सां जेको आहे माहौल ख़राबु कयो थो वञे। कल्ह खां वठी 4 दफ़ा असां थाणे ते विया आहियूं। NC कटाई आहे, SHO साहब मिलण लाइ तयारु न आहे। हिन वक़्तु फ़ोन कयईं त मां तव्हां सां 5 बजे मिलंदुसि थाणे ते। असां शायदि 5 बजे बि इंशा अल्लाह ताला साहब असां मिलंदासीं, ॾिसूं था हुनजो छा प्रोसीजर आहे। ॿियो न त असां 2 ॾींहंनि जे अंदरि चऊं था त अल्टीमेटम था ॾियूं त 2 ॾींहंनि जे अंदरि उस्ताद जो जेकी फुर्तियल सामान आहे रिकवर न थियो त असां त स्कूलनि खे तालाबंदी करे असां कोटुमोड़ चौक खां वठी हिन रोड खां वठी मेन स्कूल ते इंशा अल्लाह ताला असां रोड बंदि कंदासीं। असां तेसि ताईं न उथंदासीं जेसि ताईं असांजो उस्ताद जो फुर्तियल सामान नथो वापसि कयो वञे। साईं असांजो उस्ताद आहे साईं नजफ हुसैन जुड़े जो, जंहिंखां कल्ह ई पंहिंजे दरवाज़े ताईं हिकिड़ी वारदात थी वई आहे, जंहिंमें 60,000 साईं खां फुर्ती विया आहिनि। साईं जा ATM, क्रेडिट कार्ड, मोबाइल फ़ोन ऐं साईं खां मोटरसाइकिल खसे विया आहिनि। हिकिड़ो वॾो अलमियो आहे। असां उस्तादनि जे लाइ हिकिड़ो चिताव आहे। असांजे शऊर वारनि जे सभिनीनि शऊर वारनि जे ख़िलाफ़ु जेको आहे त हीउ हिकिड़ो दाड़ो आहे। असां हुनजे लाइ इंतिज़ामिया खां पुरज़ोर मुतालबो था कयूं त जल्द अज जल्द असांजो उस्ताद सां जेको आहे सामान जेको आहे रिकवर करायो वञे, शहर में अमन अमान बहाल करायो वञे। शहर जी तमामु जेको आहे त हालतूं ख़राबु थी वियूं आहिनि। जेको घरां निकिरे थो कंहिं बि इहो अहसासु न आहे त असां जेको बि सामान खणी निकिता आहियूं त को वापसि असां पंहिंजो उन सामान सां पहुचंदासीं। असांजो साईं सां असां हर वक़्तु गॾु आहियूं। जेको बि साईं असांजे लाइ हुकुम कंदो, जहिड़ो बि एहतिजाज चवंदो, असीं थाणे जे अंदरि बि एहतिजाज करण जे लाइ तयारु आहियूं। जेकॾहिं हिन 24 घंटनि जे अंदरि साईं जो सामान रिकवर नथो करायो वञे त जीअं असांजो साईं, असांजी तंज़ीम, असांजा उस्ताद जीअं हुकुम कंदा, असां साईं सां साईं नजफ हुसैन जुड़े जे सां गॾु हूंदासीं। ज़ार अहमद चांडियो, कोशिश डिजिटल शहदाद।